अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध अजरक खबरनि जो स्लो जारी है। तव्हां सां मीरपुर ख़ास मां ख़बर शेयर कंदा हलूं। मीरपुर ख़ास सांगा ज़िले खे तालीमी बोर्ड नवाबशाह में शामिल करण ख़िलाफ़ आपका यूनिट तालीमी बोर्ड मीरपुर ख़ास जे सॾ ते मुलाज़िमनि पारां हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर खणी प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरनि खे ख़िताब कंदे आपका सूबाई अॻवान अशरफ अहमद ख़ान बूज़ी, नौमान अहमद, मीर मोहम्मद पालारी, एजाज हुसैन रिज़वी ऐं ॿियनि चयो त सिंध हुकूमत पारां सांगड़ ज़िले के तालीमी बोर्ड मीरपुर ख़ास खां अलॻि करे तालीमी बोर्ड नवाबशाह में शामिल करण सां तालीमी बोर्ड मीरपुर ख़ास माली बहरान जे वर चढ़ी वेंदी, छाकाणि त सांगड़ ज़िले में तालीमी बोर्ड के 60 सैकड़ खां वधीक रेवेन्यू मिलंदी हुई, जेका बंदि थियण सां मीरपुर ख़ास तालीमी बोर्ड जे मुलाज़िमनि खे पघारूं मिलण मुश्किल थी वेंदियूं। अहिड़े अमल सां बोर्ड जे केतिरई मुलाज़िमनि जी नौकरी दांव ते लॻल आहे। असां सिंध हुकूमत जे अहिड़े फ़ैसिले जी सख़्त मज़म्मत कयूं था जैसा मुलाज़िमनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे। उन्होंने गवर्नर सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं ॿियनि खां मुतालबो कयो त सांगड़ ज़िले खे मीरपुर ख़ास तालीमी बोर्ड में शामिल करे मुलाज़िमनि खे रिलीफ मुहैया कया वञनि, न त ॿी सूरत में एजाज़ जो दायरो वसी कयो वेंदो। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।